केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक करोड़ो हिस्सो ॿियो डिटेल्ड क्वेश्चन्स आवां केमिस्ट्री उस्ताद नज़ीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन्स ऐं उन जो हिस्सो ॿियो हल कंदासीं। सेक्शन सी जो हिस्सो पहिरियों 3 सवाल असां अॻु करे आया हुआसीं, बक़ाया 4 सवाल असां हिन हिसे में हल कंदासीं। सवाल नंबर चौथों आहे व्हाट इज एलाई, एक्सप्लेन इट्स क्लासिफिकेशन विद एग्जांपल्स। एलाई यानी मठ छा आहे? एलाई इज द मिक्सचर ऑफ मेटल विद मेटल और मेटल विद नॉन मेटल। मठ मेटल धातुअ जो धातुअ सां या धातुअ जो कंहिं गैर धातुअ सां मिलावट खे चइबो आहे। देयर आर अबाउट 7000 एलाइज विच आर यूज्ड फॉर डिफरेंट पर्पसेस इन द वर्ल्ड। तक़रीबन दुनिया में 7000 मठ जा क़िस्म आहिनि जेके मुख़्तलिफ़ शयुनि जे तौर ते इस्तेमालु थींदा रहनि था। ब्रास इज़ एन एलाई ऑफ कापर ज़िंक। कापर ऐं ज़िंक खे पाण में मिलाए उन्हनि मां हिकिड़ो मठ ठाहियो वेंदो आहे जंहिंखे असां ब्रास सॾियूं था। स्टील बि हिकिड़े क़िस्म जो एलाई आहे जेको कार्बन ऐं आयरन लोह ऐं कार्बन जी मिक्सचर मां ठहियलु हूंदो आहे। एलाई कैन बी प्रिपेयर्ड बाय मिक्सिंग एलिमेंट्स इन डिफरेंट प्रोपोर्शन्स। मठ मुख़्तलिफ़ अंसरनि खे हिकिड़े ख़ासि तनासुब में मिलाए करे तयारु कयो वेंदो आहे। In alloy, it becomes difficult for layers of metal atoms to slide over each other. मठ जेॾी महिल जो तयारु थी वञे थो त उन धातु उहो जेको मिलावट थी वई मठ थी वियो त उन में धातु हिक ॿिए जे मथां स्लाइड ओवर न आहिनि करे सघंदा। सो एलाई इज़ हार्डर एंड स्ट्रांगर देन प्योर मेटल। तंहिंजे करे जेको मठ थींदो आहे उहो ख़ालिस धातुनि खां वधीक ताक़तवर ऐं हार्ड थींदो आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां सोन जे बारे में पढ़ियो हुयोसीं ऐं सोन जा जेके मुख़्तलिफ़ एलाइज़ हुया उन्हनि जे बारे में पिणु पढ़ियो हुयोसीं। जीअं येलो गोल्ड थींदो आहे उहो पिणु कापर, असांजी ज़िंक, सिल्वर ऐं गोल्ड जो हिकिड़ो एलाई आहे। रेड गोल्ड बि 75% गोल्ड हूंदो अथसि, बाक़ी बि हुन में कापर हूंदो आहे। ईअं वाइट गोल्ड थींदो आहे उन में बि 75% हूंदो आहे गोल्ड, बाक़ी कापर ऐं सिल्वर उन में इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जेकॾहिं प्योर गोल्ड खे असां इस्तेमालु कयूं था त उहो हार्ड न हूंदो आहे, उहो सॉफ्ट हूंदो आहे, तंहिंजे करे उहो मुड़ी वेंदो आहे। इन जे करे उन्हनि खे एलाई जी सूरत में इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं मज़बूत हार्ड क़िस्म जा उन मां ज़ेवर वग़ैरह ठाहे सघजनि। टेबल 7.5 में मुख़्तलिफ़ जेके एलाइज़ आहिनि ऐं उन्हनि जा कंपोनेंट्स आहिनि ऐं उन्हनि जूं एप्लीकेशन्स ॾिनल आहिनि। मिसाल जे तौर ते ब्रास यानी जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं पितल, उहो कापर ऐं ज़िंक जो ठहियलु हूंदो आहे। ॿियो असां इस्तेमालु कयो आहे पंहिंजे घरनि में किजो जेको ब्रोंज़ सॾिबो आहे अंग्रेज़ी में, उन में कापर ज़िंक ऐं टिन हूंदो आहे। ईअं मुख़्तलिफ़ हिते जेके मिसाल आहिनि उहे असांजा ॾिनल आहिनि टेबल पॉइंट 5 में ऐं उन्हनि जा इस्तेमाल बि पिणु हेॾे ॾिनल आहिनि। सवाल नंबर 5 आहे व्हाट इज़ रस्टिंग। कटु लॻणु छा आहे? हाउ इट कैन बी प्रिवेंटेड, इन खां बची कीअं थो सघिजे? मेटल्स रिएक्ट विद द ऑक्सीजन प्रेजेंस ऑफ मॉइस्चर एंड कैन फॉर्म हार्मफुल मेटल ऑक्साइड। धातु घिम जी मौजूदगी में ऑक्सीजन सां रिएक्शन कंदा आहिनि ऐं हिकिड़ो नुक़सानदेह मेटल ऑक्साइड ठाहींदा आहिनि। दीज मेटल ऑक्साइड लेयर्स आर पोरस एंड एक्सपोज मेटल फॉर फर्दर रिएक्शन विद ऑक्सीजन टू फॉर्म हार्मफुल मेटल ऑक्साइड। हाणे ही हिकिड़ो तह जेको आहे उहो लही वियो कटु लॻण जे करे, त वरी ॿियो जेको नओं तह निकिरंदो उहो पिणु वरी घिम जी मौजूदगी में ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो। ईअं लोह या ॿिया धातु पोरा थींदा वेंदा आहिनि। इनखे असां खाद, धातुनि जी खाद या कोरोजन ऑफ मेटल छॾींदा आहियूं ऐं इहो ई रस्टिंग आहे। रस्टिंग यानी कटु लॻण खां बचण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे एलॉइंग, मठ ठाहिणु। एलाइंग सां छा थींदो आहे त असां मुख़्तलिफ़ धातु पाण में मिलाईंदा आहियूं त उन्हनि जूं ख़ासियतूं पाण में मिली वेंदियूं आहिनि ऐं ईअं जेको हिकिड़ो धातु हूंदो आहे जेको कटु लॻण में आसान हूंदो आहे, ऑक्सीजन सां तकिड़ो रिएक्शन कंदो आहे, जॾहिं उन सां ॿिया मेटल्स असां मिलाईंदा आहियूं या नॉन मेटल मिलाईंदा आहियूं त उनखे उहे ॿिया जेके धातु आहिनि जेका मिलावट आहे उहा कटु लॻण खां बचाए वठंदी आहे। इन जे करे असां मठ ठाहींदा आहियूं। ॿियो तरीक़ेकार आहे मेटलिक कोटिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग। इलेक्ट्रोप्लेटिंग में छा थींदो आहे त कंहिं बि हिकिड़े धातुअ जे मथां असां कंहिं ॿिए धातुअ जो लेयर चाढ़े छॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते क्रोमियम, निकिल, ज़िंक, टिन या सिल्वर वग़ैरह। हाणे इहे अहिड़ा धातु आहिनि जेके ऑक्सीजन सां तकिड़ो रिएक्शन न आहिनि कंदा। इन जे करे मिसाल जे तौर ते लोह जो गिलास आहे त मथां असां लेयर चाढ़े छॾियोसींसि त उहो छा कंदो, उनखे ऑक्सीजन सां रिएक्शन करण खां बचाईंदो। निकिल उन सां घटि रिएक्टिव आहे, लोह वधीक आहे, तंहिंजे करे निकिल जो लेयर चाढ़े छॾियोसि। क्रोमियम तव्हां चाढ़े छॾियो नल जे मथां
पाणीअ में उहा मौजूदु आहे हर वक़्तु, त क्रोमियम ऑक्सीजन सां घटि रिएक्शन कंदो आहे, इन जे करे उहो हुनखे कटु लॻण खां बचाए वठंदो आहे। ईअं असां खोड़ सारियुनि शयुनि खे मेटलिक कोटिंग कंदा आहियूं, हिकिड़े धातुअ जे मथां ॿिए घटि रिएक्टिव धातुअ जो हिकिड़ो लेयर चाढ़े छॾींदा आहियूं ऐं उनखे खाद खां असां बचाईंदा आहियूं। सवाल नंबर 6 आहे, व्हाट इज़ इलेक्ट्रोप्लेटिंग? हाउ स्टील ऑब्जेक्ट कैन बी इलेक्ट्रोप्लेटेड विद टिन, ज़िंक एंड सिल्वर? इलेक्ट्रोप्लेटिंग छा आहे ऐं स्टील वारनि शयुनि ते टिन, ज़िंक या सिल्वर जो तह कीअं चाढ़े सघिजे थो? Electroplating is the process of using electrodeposition to coat an object in a layer of metals. इलेक्ट्रोप्लेटिंग हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार आहे जेको बिजलीअ जी मदद सां कंहिं बि धातुअ जे मथां ॿिए धातुअ जो तह चाढ़ियो वेंदो आहे। Engineers use controlled electrolysis to transfer the desired metal coating from an anode, a part containing the metal that will be used as the plating. ही मिसाल जे तौर ते एनोड आहे। हाणे इंजीनियर छा कंदा आहिनि, हिकिड़ो कंट्रोल्ड इलेक्ट्रोलाइसिस जो प्रोसेस अख़्तियार कंदा आहिनि बैटरी ॾेई करे, ऐं छा कंदा, हेॾां जंहिंजो तह चढ़ंदो उहो थींदो एनोड, ऐं पोइ वरी कैथोड ते तह चढ़ंदो वेंदो जंहिंजे मथां इहो असांखे तह चाढ़िणो आहे। हाणे मिसाल जे तौर ते असां चवंदा आहिनि स्टील जी शयुनि ते तव्हां तह चाढ़े ॾेखारियो, टिन जो, ज़िंक जो या सिल्वर जो। हाणे हिते कापर आहे, हिते टिन बि थी सघे थो, कापर बि थी सघे थो, या असांजो सिल्वर ऐं ज़िंक बि थी सघे थो। हेॾो स्टील जो ऑब्जेक्ट आहे, इन जे मथां लेयर चाढ़ींदासीं। जीअं इलेक्ट्रोलाइसिस जो प्रोसेस शुरू कंदासीं त हीअ आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वेंदो, मिक़दार में घटिजंदो वेंदो, छो त इन जा जेके आयन्स आहिनि उहे लहंदा हेॾे ईंदा, हितां इलेक्ट्रॉन वठंदा, हिन जे मथां डिपोज़िट थींदा वेंदा, ऐं हिन समूरी शइ जे मथां हिन जो लेयर चढ़ी वेंदो। नंबर 2, इलेक्ट्रोप्लेटिंग में असां मेटलिक कोटिंग जेको हिकिड़ो तरीक़ेकार आहे उनखे इस्तेमालु कंदा आहियूं। मेटलिक कोटिंग बि साॻियो ई तरीक़ेकार आहे। हिकिड़े पासे खां तव्हां कैथोड जी सूरत में उहो ऑब्जेक्ट रखियो आहे, जंहिंजे मथां वरी तह चाढ़िणो आहे, हेॾां एनोड उहो थींदो जंहिंजो तह चढ़ंदो। हिन खे जीअं ई असां बैटरी जी मदद सां ॻंढींदासीं ऐं इलेक्ट्रोलाइसिस जो प्रोसेस शुरू थींदो त हीउ ॾिसो खाजंदो थो वञे, छो त इन जा जेके आयन्स आहिनि उहे मूव कंदा हेॾे ईंदा, हितां इलेक्ट्रॉन वठी हिन जे मथां डिपोज़िट थींदा वेंदा, ऐं हीउ जेको ऑब्जेक्ट आहे उहो समूरो हिन जे लेयर सां ढकिजी वेंदो। सवाल नंबर 7 आहे, स्टेट एंड एक्सप्लेन फेराडेज फर्स्ट एंड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस। फेराडे साइंसदान हुयो जंहिं इलेक्ट्रोलाइसिस जा 2 कानून ॾिना हुया, पहिरियों कानून ऐं ॿियो कानून, उनखे बयानु करिणो आहे। फेराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस। Michael Faraday was a British chemist who greatly contributed in the field of electrochemistry. Michael Faraday उहो अंग्रेज़ साइंसदान हुयो, बरतानवी कीमियादान हुयो, जंहिं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीअ जे मैदान में तमामु घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। He observed the quantitative relationship between current and the amount of substance collected at electrodes. हिन करंट ऐं इलेक्ट्रोड ते जमा थींदड़ कंहिं बि शइ जे मिक़दार जो क्वांटिटेटिव रिलेशनशिप ते तमामु घणो कमु कयो। मिसाल जे तौर ते इन ते कमु कयो त असां हिन बैटरीअ मां केतिरो करंट ॾियूं था ऐं हिननि इलेक्ट्रोड्स ते केतिरो मिक़दार शयुनि जो जमा थिए थो, इन जे बारे में हिन पंहिंजा कानून ॾिना। जेकॾहिं करंट वधीक करिजे त छा हिते जमा थींदड़ मिक़दार वधीक हूंदो, जेकॾहिं करंट घटाइजे त छा हिते जमा थींदड़ मिक़दार घटिजी वेंदो। इन ते इन जो पहिरियों कानून ऐं ॿियो कानून ॾिनल आहे। फेराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस। फेराडे पंहिंजे पहिरें कानून में चवे थो त कंहिं बि शइ जो मिक़दार जेको हिन इलेक्ट्रोड ते या हिन इलेक्ट्रोड ते जमा थिए या हितां लिबरेट थिए थो, इलेक्ट्रोलाइसिस जे दौरान उन जो सिधो ताल्लुक़ आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट। हिन इलेक्ट्रोलाइट मां जेतिरी बिजली गुज़रंदी ओतिरो हिते कंहिं बि सब्सटेंस जो मिक़दार जमा थींदो। बिजली वधीक हितां क्रॉस कंदी त हिते वधीक मिक़दार जमा थींदो, बिजली वधीक क्रॉस कंदी त हिते कंहिं बि शइ जो जेकॾहिं गैस आहे त उहा हितां लिबरेट थींदी त उहा ओतिरी वधीक हितां लिबरेट थींदी। सो फेराडे जो फर्स्ट लॉ ऑफ जेको इलेक्ट्रोलाइसिस आहे उहो छा थो चवे, उहो चवे थो त amount of any substance that is deposited or liberated at any electrode during electrolysis is directly proportional to the quantity of electricity passed through the electrolyte. हिननि इलेक्ट्रोड्स ते कंहिं बि शइ जो जमा थींदड़ मिक़दार सिधी निस्बत रखे थो त केतिरी तव्हां बिजली ॾियो था।
घटि बिजली ॾींदव त घटि मिक़दार जमा थींदो, वधीक करंट ॾींदव त वधीक तव्हांजो हिते मिक़दार जमा थींदो। फेराडे सेकेंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस, फेराडे जो इलेक्ट्रोलाइसिस वारो ॿियो कानून। ही कानून वरी चवे थो त द अमाउंट ऑफ डिफरेंट सब्सटेंसेस डिपोजिटेड आर लिबरेटेड ड्यू टू पैसेज ऑफ सेम क्वांटिटी ऑफ करंट थ्रू डिफरेंट इलेक्ट्रोलाइट्स आर प्रोपोर्शनल टू देयर केमिकल इक्विवेलेंट मासेस। ही कानून वरी इहो थो चवे त मिसाल जे तौर ते तव्हां वटि मुख़्तलिफ़ इलेक्ट्रोलाइट आहिनि, हिकिड़ो सिल्वर नाइट्रेट आहे, ॿियो कापर सल्फेट आहे, टियों वरी तव्हां वटि सल्फ्यूरिक एसिड आहे। हाणे असां इन्हनि खे सीरीज़ में ॻंढे रखियोसीं। इन्हनि खे जेको करंट था ॾियूं उहो साॻियो आहे, करंट जो अमाउंट साॻियो आहे, पर हिते हाणे हिननि इलेक्ट्रोड्स ते जमा थींदड़ शयुनि जो जेको मिक़दार आहे उन जी जेका निस्बत हूंदी उहा करंट सां न हूंदी, उहा हूंदी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देयर केमिकल इक्विवेलेंट मासिस। केमिकल इक्विवेलेंट मास जेकॾहिं सिल्वर जो वधीक आहे त उहा हिते वधीक जमा थींदी, कापर जो जेकॾहिं घटि आहे त उहो हिते घटि जमा थींदो, ऐं जेकॾहिं तव्हांजो हाइड्रोजन जो या सल्फेट जो घटि आहे त उहो वरी हिते अञा घटि क्वांटिटी में लिबरेट थींदो। करंट साॻियो हूंदो, पर हिननि शयुनि जो जमा थींदड़ इलेक्ट्रोड ते जेको मिक़दार आहे उन जी सिधी निस्बत हूंदी केमिकल इक्विवेलेंट मासिस सां। जंहिंजो केमिकल इक्विवेलेंट मास वधीक हूंदो उन जो हिते मिक़दार वधीक जमा थींदो। सवाल नंबर 7 सां गॾु असांजो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीअ जो सेक्शन सी जेका एक्सरसाइज़ जो आख़िरी हिसो हुयो उहो हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए वीडियो लेक्चर ऐं नए बाब सां गॾु।